अस्सलाम वालेकुम ज़हर ज़िंदगी ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जगह किस्त अचण वारी आहे उन जी तव्हां कहाणी ॿुधाईंदा हलूं त उन में छा थींदो। उदासी टीवी यूट्यूब चैनल में खुश आमदीद। नेक्स्ट एपिसोड में दोस्तों तव्हां ॾिसंदो रईस गफ़ार ख़ान जेको वल्लू खे ॻाल्हियूं ॿुधायूं। वल्लू पंहिंजे कननि सां ॿुधियो त ओठो ऐं हाकिम ख़ान जो छा रायो आहे उनजे बारे में। लेकिन इहा रईस गफ़ार ख़ान हिकिड़ी चालाकी कई ऐं ॿुधाईं त मां अमुन परस्तां हू ज़ालिम माण्हू आहिनि ऐं वल्लू बि यकीन करे बिल्कुलु ओठो त हाकिम ख़ान जी ॻाल्हि हिते कान थो करे। लेकिन हाकिम ख़ान त वल्लू खे छॾाइणु चाहे थो, लेकिन ओठो चए थो भली मारे छॾ, ओठे खे इन शइ जी गर्ज़ ई न आहे। हाणे रईस गफ़ार ख़ान ओठे खे थुकी न आई ऐं मोटाए छॾींदो नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदो। ऐं ईअं ई थियो। हाणे हू रबनि खे इस्तेमालु करण जी कोशिशि कंदो, छो त ॿियो रबनि खे तयारु करे वेठो आहे। रबनि हथियार उन जो तयारु आहे। मीरान जे करे रबनि कुझु बि करे सघे थो, लेकिन मजबूर थी करे हू रबनि खे हाणे इस्तेमालु कंदा। रबनि मजबूर थी इस्तेमालु थींदो बि सही मीरान जे लाइ, लेकिन मोहिब हिते कमु पटींदो अॻिते हली। तव्हां ॾिसजो इहो मोहिब जेको गॾु आहे पंहिंजे भाउ खे वापसि वठण जे लाइ रबनि जो साथ ॾियण जी कोशिशि कंदो, रईस गफ़ार ख़ान जो साथ ॾियण जी कोशिशि कंदो। ख़ासि करे हू रबनि सां मिलण जी कोशिशि कंदो त कहिड़े बि तरीक़े सां मां हिनखे मीरा कढी ॾियां थो, हू मुंहिंजो भाउ और मोटाए ॾे ऐं पोइ हिननि जा दुश्मन बसि विढायूं कहिड़े बि हिसाब सां। हाणे अहिड़े हिसाब सां रबनि जे लाइ हिकिड़ी फांसी सम्झि हाकिम ख़ान, कमाल ख़ान ऐं ओठो तयारु कयूं वेठा आहिनि त इन खे कहिड़े बि तरीक़े सां रईस गफ़ार ख़ान जे साम्हूं बीहायूं, पंहिंजो दुश्मन मरायूं। हू बि तयारु थी वेंदो रबनि ऐं अन करे बि इहे पोल पधरा थींदा ऐं इन जा जेका बि शैतानगिरियूं आहिनि इहे निभागिन जूं ख़तमु थी वेंदियूं। वीडियो पुॼाणी ते चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। ख़ुदा हाफ़िज़।